ठकराठो में मंगरिया बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ हुमेर मंगरियो में झेड़े दौरान रहमतुल्ला ऐं ॿी धुर जो अली मोहम्मद उर्फ़ गद्दू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे वारिस धार मुबारकपुर थाणे खणी पहुता मेडिकल लेटर ॾेई खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां 8 ॼणनि ते धार एनसी दाख़िल कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठकराठो में मंगरिया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ हुमेर मंगरियो में झेड़े दौरान रहमतुल्ला ऐं ॿी धुर जो अली मोहम्मद उर्फ़ गद्दू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे वारिस धार मुबारकपुर थाणे खणी पहुता मेडिकल लेटर ॾेई खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां 8 ॼणनि ते धार एनसी दाख़िल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद, आगाह कजो त मंगरिया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, छा अपडेट आहे नवां वटि? जी बिल्कुल ही मंगरिया बिरादरी जेका ॻोठ हमीर फ़कीर जी रवासी 2 धुरियूं आहिनि। इन्हनि खे पुराणे जेको मसइलो आहे ज़ाती इन्हनि जो मामिलो इन्हनि जो हलंदड़ आहे, जंहिं वजह सां अॼु इहो झेड़ो थी पियो आहे। मुख़्तलिफ़ जेको धुरियुनि पारां बि उते जेके मौजूद हुयूं उन्हनि इहा ई ॻाल्हि ॿुधाई त जेके ही पाण में जेके धुरियूं आहिनि मंगरिया बिरादरी जूं ॿई उन्हनि शहर जे होटल ते जेके हिकु धुर वेठल हुई, ॿी धुर पारां उन्हनि ते हमिलो कयो वियो। जवाबी हमले में उन्हनि जो बि हिकिड़ो माण्हू ज़ख़्मी थियो आहे ऐं जेको आहे ॿिन्हिनि खे ज़ख़्मियुनि खे धार जेके वारिस आहिनि उहे थाणो मुबारकपुर खणी विया, जितां थाणो मुबारकपुर तां मेडिकल लेटर ॾेई उन्हनि खे तुर्त इलाज लाइ तालका पनो हासिल उमाणियो वियो आहे। जॾहिं मुबारकपुर खां पिणु जॾहिं राब्तो करण ते पुछियो वियो त उन ॿुधायो त हीउ पुराणो मामिलो जेको आहे हिननि जो कराची वारो उन मामले ते ही पाण में विढ़िया आहिनि। जी मजीद महर, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।